अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا وشفينا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي قل لأزواجك وبناتك ونساء المؤمنين صدق الله مولانا العظيم दुरूद शरीफ। इंतहाई काबिल एहतराम उलमाए किराम, हाजरीन जमात, मोहतरम साईं हाफिज सिराजुद्दीन साहब जे ओचिते हुकुम ऐं मुंहिंजी उन सां हुज उम्मीद नालो इश्तिहार में न हो पर दिलियूं गंढियल आहिनि। मां न्यापो मोकिलियो मांसि, मां जो पुराणा वया विसरी नवा लॻा विसरी। साईं शफ़ीक़ आहे, हुकुम भी कयई, हाज़िरी भी थी, पोयों आलिम घणा आहिनि, इन जे करे खुतबो भी हल्को रखियो आहे त जीअं वक़्तु बचायूं। अल्लाह पाक हिन मदरसे खे, हिन दीनी इदारे खे क़यामत ताईं क़ाइम दाइम रखे, आमीन। कुरान करीम जी अज़मत, ख़त्म नबूवत, सीरत सुबुह खां हिन महिल ताईं ऐं मूंखां बाद शाम ताईं आलिम बयान कंदा। मूं जेका आयत पढ़ी आहे वह आयत आहे पर्दे जे मुतालिक। छाजे बारे में? पर्दो मर्द कन या औरतूं? पर्दे जो हुकुम जो आयो त कंहिंजे लाइ थोड़ो ॾाढा ॻाल्हायो, डिजो बिजो न, लुड़ में चई वञो वॾे वॾे आवाज़ में, पर्दो कंहिंजे लाइ लिखियल छा में आहे? अल्लाह हुकुम कंहिंखे कयो चो मिठे मुहम्मद खे, ऐं पीरियूं बयान कंहिंखे नबी पंहिंजे पाक बीबियुनि खे, पंहिंजे न्याणियुनि खे, ऐं 3 नंबर में मोमिननि जे औरतुनि खे चओ त पर्दो कनि, चादरूं ढकिनि, जे तकलीफ़ ज़रूरत में निकिरणो आहे त पाण खे वेड़े सेड़े हयाव वारे लिबास में निकिरनि। इहो शामे लिखियल आहे। चओ कुरान सचो आहे। फरमाई या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक, सोना नबी पंहिंजे पाक बीबियुनि घर वारनि, जुमे जिसकाणीअ जे जलसे में आयल मुसलमान कलमे पढ़ंदड़ो, अॼु असांजी हालत ई आहे जी हुजूर के पिया पंहिंजे ज़माने में कुछ मानू चवन साईं कुछ गालियूं असी तव्हां जूं मञो ऐं कुछ तवी असां जूं मञो
कुरान जे फैसलन में कुछ लचक कयो जेके शयूं असांजे दिमाग ऐं दिल खे नथियूं लॻनि उहे बयान न कयो जेके वणनि पयूं उहो वाइज़ कयो अॼु बेअइन ई इहा ई सूरत हाल आहे ऐं मूं वटि चिठियूं पयूं आहिनि उहे चिठियूं कोई चवंदो त कंहिं मौक़े में उन्हनि खे ॾेखारींदुमि जिन चिठियुनि में ॻोठनि जा ऐं जलसनि जा ज़िमेदार माण्हू लिखी पिया ॾियनि त साईं वाइज़ ही कजो ऐं ही न कजो जे क़ुरान खां वाइज़ ॿाहिरि त हथ तुंहिंजो ॻिची मौलवियुनि जी ऐं जे लिखियलु क़ुरान में आहे त असांजा वॾा बि क़ुरान खे मञींदा ग़लती ऐं गुनाह ॿी शइ आहे उहे उम्मत जूं अमीरियूं पैगंबर जूं घर वारियूं अबा इहा मस्जिद आहे न जुमे जिस कहाणीअ में घणियूं मस्जिदियूं आहिनि 3 2 पाड़े में मीरानी साहब आहिनि चाचड़ आहिनि खोसा आहिनि कई बिरादरियूं आहिनि मस्जिदियूं आहिनि की न कोन पने में घणियूं आहिनि कई आहिनि हिकिड़ी मस्जिद अहिड़ी जंहिंमें माई बांग ॾींदी हुजे ऐं माई का अम्मा निमाज़ पढ़ाईंदी हुजे उथी करे कोई ॿुधाए बांग सवाब आया कोन निमाज़ पढ़ाइण मायूं मुस्लमान कोन्हनि छा सवाब न थींदुनि छा वो छो थियूं ॾियनि बांग छो थियूं पढ़ाइनि निमाज़ छो न थी अमर हिकिड़ी ईद जी निमाज़ पढ़ाए जेकॾहिं सूज़कीअ जे छत ते वेही गाॾीअ ते डिगियूं वॼाए दुल वॼाए झुमरियूं हणे ऐं शरनायूं वॼाए ऐं गींगरूं ॿधी करे पुट जे शादीअ में नचे ऐं झुमरियूं हणे उते तूं वाशा पटियूं वेठो आहे हेॾे ख़ुदा जे घर में आहे बि बांग ऐं निमाज़ हिते मोकल छो नथो ॾे निंड वठी वई अथव रेका ॾियो मौलवी ओचिते वारो त ई वाइज़ कंदो न हा सही अल्लाह सही सिराज खे बरकत करे मां अर्ज़ पियो कयां तव्हांजे सम्झाइण लाइ हिकिड़ो बि को जनाज़ो आहे जेको माईअ पढ़ायो हुजे अमिड़ियूं ऐं न्याणियूं बि ॿुधनि कल में पढ़ंदड़ मुंहिंजी अम्मा तव्हांखे बांग निमाज़ पढ़ाइणो ईद पढ़ाइणो जंग जिहाद ते वठी वञणो इन जी मनो थी वई पर तव्हीं पंहिंजे घर में इज्जत ऐं हया ऐं पर्दे सां ज़िंदगी गुज़ारियो त बांग जो सवाबु निमाज़ जो सवाबु जंग जो सवाबु जिहाद जो सवाबु तव्हांखे रब घर वेठे कमरे में नसीब फरमाईंदो मौलाना तव्हीं छो ॿाहिरि निकिरो सियारे में मस्जिद में बांग तव्हीं छो ॾियो तव्हीं निमाज़ छो पढ़ायो तव्हीं जंग में छो हलो जॾहिं मिठे मुहम्मद तव्हां ते इहे कलम न हया त तव्हीं ज़िंदगीअ में वॾी इज़त वारी तव्हीं औरतूं आहियो तव्हीं अमल घर में कयो सभु सवाब मुफ़्त में मुंहिंजे वाइज़ खे सम्झिजो अॼु असां वटि उहो घर उहो साहब सुलझल वॾो माण्हू सेबितो जंहिंजूं अदियूं ऐं न्याणियूं घुमंदियूं वतनि फोटू कढाईंदियूं वतनि ड्यूटियुनि में ग़ैर मुहर्रम मर्दनि सां घुमंदियूं वतनि चवनि पिया ही वॾे माण्हूअ जो घर आहे हे सुलझल माण्हूअ जो घर आहे जेका अम्मा न्याणी बुरको पाए वॾो टोपीअ वारो नंढड़नि नंढड़नि सोराखनि वारो उनखे पिया चवनि ही त मायूं ख़ैर महज़ब हिननि खे त जान जो पतो ई कोन्हे ओ जुमे जिस कहाणी ॻोठ में मदरसे जे जलसे में आयल कल में पढ़ंदड़ मुस्लमानो जेको हया इज्जत ग़ैरत वारो लिबास पाए अॼु दुनिया उनखे ॿी नज़र सां पई ॾिसे जेको ग़लत ऐं बेहयाई वारो लिबास पाए उनखे दुनिया चङो पई सम्झे तव्हां ॿुधायो त इहा कहिड़ी बीमारी आई आहे सदको वञे मुंहिंजा मिठा थधो थी जाए ब्रेक ते लत हुजई
या अय्युहन नबियो या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका सजी दुनिया जे आलमन सजी दुनिया जे पीरन अञा त दुख उन्हनि पीरन ऐं मज़हबी अॻवाणनि जो आहे जन मज़हब जे नाले ते माइन खे रोडनि ते कढियो आहे मज़हब जे नाले ते आल बैतन जे गम में अदियूं निकितियूं आहिनि हे नबी साईं जे विलादत जे ख़ुशीअ में अदियूं ॿाहिरि निकितियूं आहिनि दुख त इहो आहे मौलाना अनपढ़ल ऐं जाहिल को दीन सां बग़ावत करे उन जो दुख घटिया पढ़ियो लिखियो गादी नशीन पीर फ़कीर ऐं पाण खे रूहानी पेशवा छॾाए ऐं उहो औरतुनि जे लाइ ॿाहिरि कढण जूं परमिशनियूं ॾिए ज़ुल्म त इहो आहे केड़ी बाह लगी वही आ बबरलो सखर जे परियो एक हिंदू छोकरो मासूम 10-12 साल जो एक पुत्र पंहिंजे पी मां के जेको जुल्म थियो आ वो मां बयान करे न तो सका मियां एक नंढे बच्चे जी इज्जत हया वो तो पंहिंजी जगह ते पर उनके घुटा दई साह कढी लाश उन जे घर जे दर ते उछले विया हे पंहिंजो मुल्क आ नंढड़ो बच्चो कलमे पढ़ंदड़ मुसलमानो एक 16 सालन अरड़न जी न्याणी वफात करे वई उन जो लाश पूरे आया शाम जो सुबह जो अबू अमर भायर कुल पाण विया कबर दे मथों अञा जो नजर कने त न्याणी जो लाश कबर को बाहर निकतो पियो आ अञा छा थियल हो इहो मां ॿुधाए नथो सघां काॾे विया तुंहिंजा जज तुझी गवर्नमेंट तुझी हुकूमत मुराद अली शाह काॾे हो ॿुॾी मरो समुंड जे अंदर हिकड़ी न्याणी वई आ कुरान खणी वडेरे वट तो मूंखे हक मिले मूंसां इंसाफ थे वडेरे उथी गोलियूं हलायूं गोलियूं कुरान मो किरास करे ऐं माईअ जे सीने में लॻियो एक नौजवान पंहिंजे तर जे सरदार के चयो त असांजे घरनि जे भिक में फायरिंग न कर उनखे अगवा कराए गोलियूं हणी लाश उन जे दर ते उछले विया हे मुल्क गाल कंदे भी हाँ थो फाटे वह हिंदू अमड़ पंहिंजे पुट जो लाश ॾिठो अथई हिन महिल ते हौश में न अजो अमीरनि जूं झोलियूं खाली पयूं थियनि अजो बच्चा यतीम पिया थियनि मासूम पिया कुसनि छाजे करे जो कानून कुरान जो न आहे निजाम शरीयत जो न आहे अजो औरतूं जवान न्याणियूं बेपर्दा थी करे रोडनि रस्तनि ते वञनि ॿुधो मुसलमानो ख़ुदा जो वास्तो अथव रिज़्क़ रब कुतन बिलन के भी दे दो तुझी न्याणीअ के भी दी दो कुछ हया इज्जत ऐं गैरत जो भी ख्याल कयो न त मुल्क के बाह लगी वई थव हाणे विसाइण वारो कोई ना ऐं मुंहिंजो वाइज़ ॿुधो दिल सां अल्लाह जो नालो थव अम्मा न्याणियों भी बुझन मता का मुझी अदी का भेण का अम्मा ता तो शुक्र कयो जो कुरान ए नबी तवा के तो वड्डा इनाम देना है तवी घर वेयो कमायण खारायण घर दवा पुजायण यो मर्दन जो कम जो औरत खुदा के प्यारी आ औरत खुदा के हे अंग्रेज भोलो लंदन जो कुत्तो यूरोपी तो चवे तो इस्लाम में औरतुन जा हक कोनन मायूं घुमंदियूं वतन फिरंदियूं वतन चक्कर लगाईंदियूं वतन किनारन ते घुमन पोज कढन फोटू कढराइन हाणे अचे तो न ॾींहुं अदियूं अजरक भी पाईंदियूं चश्मा भी पाईंदियूं रैलियूं भी कढंदियूं अड़े हैफ थी मुसलमान तुझे हालत हैफा तुझे हालत असां के तो समझ में न थो अचे त केड़ी सिंध जी खिदमत आ ये केड़ी न्याणी जी खिदमत आ
तवामो जंहिंखे निंड्रा वो हथ मथे खणे जागो था जॾहिं मस्जिद में इजाजत ना है तो जॾहिं मस्जिद में बांग जी नमाज जी ईदगाह में नमाज जे इमामत जी इजाजत ना है तो रोडन ते झुमरियूं ऐं रैलियूं कढी करे बेपर्दा थी करे डांस करण जी इजाजत काथों आ नौजवान बुधो बच्चन जेड़ा हो जेके मुझे वाइज के समझन था अजु इरादो कयो एड़ी कहीं भी तकरीब में कहीं भी प्रोग्राम में न वेंदासीं जंहिंमें कुरान ऐं शरीयत जो धनियूं उडरी वञनि अजु इरादो कयो मां तव्हां हथ भी नथो खणाया मां उम्मीद रखां थो त तव्हीं पाण खे बचाईंदो इरादो आहे चुप करे वेही रहो घरन में मस्जिदन में उन ॾींहुं बसी पारा कुरान जा पढ़ो न त हिन महिल जेका सॼी दुनिया जो मनसूबो आहे न उहो तुंहिंजे पाकिस्तान खे तबाह करण जो आहे तव्हां ॾिठा हूंदा मिस्र जा कारी आया न छो आया हा जो हिते सभु कारी मरी विया हितां जे कारियुनि जो जनाज़ो पढ़ियोसीं हाणे हो आया ॾाढियूं कुड़ला हुयनि भला छड़ो उते कुड़ींदा या हिते भी ता खबर ही ना असा तो वाइज मां यो कहां तो मौलवी भी विढ़न था हाने भी विढ़न था मां एड़ी गाल कही हाने भी मुसा विढ़न था पर मां जिम्मेदारी सा तो चवा दाढ़ी हित भी कुड़ींदा न उते भी कुड़ींदा एतरो मां मुख्तसर पर जो कया चौथा कूड़े जो मिस्र जी हुकूमत आए भी मुसलमान हुकूमत पर उते दाढ़ी रखण औरत के बुरके पाइण ते सरकारी पाबंदी आ दुबई अरब इमारात सऊदी अरब जेड़े मुल्क में सैनी माऊ छा पियो थींदो वञे ओ जुमे जिस कहानी जे इन मदरसे जे जलसे में आयल मुसलमानो हित जे कदे इन बाहि के रोकियो त आलमन रोकियो कई रोकियो भली तू आलमन के न मन या गल है तोखे काई मनो कोने हाव जी बाहि मार और गुनाहगार भी आयो कोई शक कोने पर सलाम कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान जे कदमन के जय हिन जालिम जो पेरे डी खा जो मुकाबलो शुरू कयो अज डी ते मौलाना सुनियो न छो त हिन जो मनसूबो भी सागो ही होयो त दाढ़ी पटको औरत जो बुरको मदरसन जो दर मस्जिदन जो दर तबलीग वारन जा बिस्तरा ये सब खत्म कयो त इन मुल्क में खबर पए त हे भी को लंडन जो मुल्क आ पर आलम सीनू तानियो करे बैठा है तवी साथ दीदो मां न चयो तुम सोना हथ खड़ो ताज हथन ते मां चुमी जा पर मुजी तबियत ना है जो मां हथ खणाया मुखे तवा ते यकीन आ त तवी आलमन सा मोहब्बत कंदा हो अ냐 आलमन सा मोहब्बत वधायो यो मानन सा वेई होटलन ते चिमे गोयू न कर आलमन जे बारे में तबसरा न कर हिन मालत इज्जत खैरत हया ए मुल्क जे करे बच्चो पियो थी त आलमन जे मेहनत जे करे कुरान दो फरमाया अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन उम्मत जो अमड़ियूं जो नबी जो घरवारियूं उम्मत जो आए काथे रवायत त के मौलवी जी घरवारी के पीर जी घरवारी उम्मत जी अमड़ हुजे के भी रवायत के किताब में आहे और नबी जो घरवारी उम्मत जो अन्नबियो औला बिल मुमिनीन मिल अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम ओ नौजवानो पढ़ा लिखा हो हुजूर जो घरवारियों उम्मत जो अमड़ियों अन्या कुरान पढ़ो फरमाया निसा अन्नबी लस्तुन का अहद मिनन निसाए इन तकैतुन ओ पैगंबर जो घरवारियों बीबियों तवी आम औरतुन वांगुर ना आयो तवा परहेजगार भी आयो
तवी नेकोकार भी आयो इन्नल लज़ीना यरमूनल मुहसिनातिल गाफिलातिल मुमिनात। मौलाना कहीं मौलवी कहीं पीर कहीं वडेरे के पंहिंजे माईअ जी गारंटी नाहे, नबीअ जे घर वारनि जी गारंटी कुरान में लिखी पई आहे। चो शामी कुरान तो चवे नेकोकार भी आहिनि, मोमिन गुनाह जी ख़बर ही न थन, उम्मत जो अमड़ियूं भी हिल, नेकोकार भी हिल, गुनाह जी ख़बर भी ना है, तॾहिं भी पर्दो, तॾहिं भी हया, तॾहिं भी इज्जत, तॾहिं भी गैरत। अॼु असांजूं अदियूं ऐं अमड़ियूं झुमरियूं हणनि ऐं ड्रामा भरनि, मथो उगाड़ो करे और थेलो गिजीअ में करे यूनिवर्सिटी ने कॉलेजन में मौलाना रफीक अहमद हजरत साईं जन अची विया आहिनि। कल भी लाड़काने जी एक वडी कॉलेज मो एक न्याणीअ जो लाश टंगियल मिलियो। कल ये जेको असां रड़ियूं पिया कयूं, घणो कुछ चवणो हो, पर अॻिते हलंदे दिल नथी चवे। वक्त भी कोने, आलम घणा आहिनि, थोरो लिखियो घणो समझंदा, चओ कुरान सचो आहे। पंहिंजे पंहिंजे घरनि में पंहिंजे पंहिंजे औलाद पंहिंजे पंहिंजे इज्जत ते हर माण्हू नज़र करे कुरान ऐं नबीअ जे फ़ैसिलनि खे मञींदव, इंशाअल्लाह कामयाबी थींदी। कुरान ऐं नबीअ जे फ़ैसिलनि खे छॾींदासीं त पोइ हालत इहा आहे जो का आदि काथों थी वञे, का न्याणी काथों थी वञे, जॾहिं परिणायूं बि नथा ऐं टच मोबाइल बि अथनि ऐं रहे बि हॉस्टल में, त पोइ काॾों जो काॾे वेंदी। पोइ असां माण्हू धरती जाइ ॾे जो अंदरि वञे, पर अहिड़े गैरत जंहिंखे गैरत ना है, इनके धरती भी जाए न दी थी। अज शादिन में मायूं झुमरी वणन, मुल्ला हाजी तस्बीह पढ़, ए तबली ए सब जलसन बुधण वारा ए वरी मस्जिद में सुम्या प्यान, चटियूं मायूं मुंहिंजी नथी मञनि, नथी मञनी त मर जीअरे खट खाली करे, न नफ्स थी न नक थी, मूवियूं भराईंदियूं, जुलूस कढंदियूं, ढेकियूं वॼाईंदियूं ऐं झुमरियूं हणी घिटनि में घुमनि, ऐं तूं मुछ खे माटो ॾेई ऐं होटल ते वेही थो चए दूध पती ॾिजाए, धूड़ पती पीए। दुआ कयो त रब सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾे। बस भाग भला वाइज़ के तो जा मुझा इंतहाई हजरत साईं जन जन जो होंदे 2 मिनट 5 भी अल्लाह खैर करे, बेअदबी न थी हुजे। साईं जन जो बयान थींदो, ॿिया बि आलम घणा आहिनि। अल्लाह से मदरसे के क़यामत ते आबाद करे। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुआ।